नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो हलंदासीं एयरलाइन सिर्फ़ मोबाइल कॉल्स इंटरनेट डेटा SMS से टैक्स न लगाइण जो फ़ैसिलो पाकिस्तान के बरामद वधाइण जी ज़रूरत है। ईंदड़ माली साल 500 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी टैक्स जमा करायो वेंदो। GDP जी शरह 20% ताईं पहुचाइणी है। टैक्स बेस वधाइण बदिरां टैक्स न ॾींदड़नि खे पकड़ में आंदो वेंदो। गरीब माण्हुनि खे कारोबार करण लाइ 5 लाख रुपया कर्ज़ ॾिनो वेंदो। गरीब घराणे जे हर शख़्स खे हुनरी तरबियत ॾिनी वेंदी। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस सानिया नश्तर जो चवणु है त एहसास प्रोग्राम जे गरीबनि जी 3 माही किस्त 12,000 मां वधाए 13,000 कई वई है। मुस्तहक हाणे घर वेझो कंहिं बि बैंक में अकाउंट खोलाए सघंदा। माज़ूर माण्हुनि जी रजिस्ट्रेशन कई थी वञे। एहसास प्रोग्राम में 20 लख माण्हुनि खे शामिल कयो वियो आहे। खुसरो बख्तियार चयो है त ईंदड़ साल ताईं एक्सपोर्ट जो हदफ़ वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन पारां हारिन जो इस्तेसाल थियण जो इतराफ़। चवे थो हारिन खां 4 रुपया किलो में ख़रीद कयल बसर 35 रुपयनि में विकामे थो। होलसेल में साॻियो बसर 20 रुपया किलो मिले थो। ज़रई शोबे मां मिडिल मैन जो किरदारु ख़तमु कयो वेंदो। हर ज़िले में गवर्नेंस बहितर करण लाइ माण्हू मुक़ररु कया वेंदा जेके असिस्टेंट कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर सां इन सिलसिले में लह विचड़ कंदा। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बजट के अवाम ते मुआशी हमलो करार ॾेई छॾियो है। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो इमरान खान बजट में अवामी दुश्मन एजेंडा वाज़े कई। बजट अची वई पर गरीब जे घर जी चुल्ह शामिल है। बजट पेश करण दौरान पार्लियामेंट ॿाहिरां मुलाज़िम एहतजाज कंदा रहिया। अहिड़ी सूरत हाल में बजट अवामी कीअं थी सघे। बजट पेश करण दौरान अपोज़िशन जो रवैयो गैर ज़िम्मेवाराणो हो। हर तबके जे माण्हुनि बजट जी साराह कई है। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चई अपोज़िशन हिन वक़्त ताईं बजट खे पढ़ियो ई न आहे। मुखालिफ़ धुर ईंदड़ 7 सालनि ताईं ईअं बैनर खणी बीठल रहंदी। बजट सां क़ौम जूं उम्मीदूं पूरियूं थियूं आहिनि। ॾुखियाईनि बावजूद ज़बरदस्त बजट पेश कई वई। ॾिसजे त सिंध हुकूमत कहिड़ी बजट पेश करे थी। ग़रीबनि मज़दूरनि हारियुनि ऐं वापारियुनि लाइ बहितरीन बजट आहे। मुखालिफ़ रगबाण हलीम आदिल शेख जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं बजट खे तस्लीम न कंदड़ अवाम जा दुश्मन आहिनि। PP आदमशुमारी जे मामले ते नाटक कयो। मुल्क में कोरोना वायरस जा हाणे जारी वायरस वधीक 57 मरीज़नि जूं ज़िंदगियूं गिड़काए वियो। 24 कलाकनि दौरान 1194 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस विघे फ़ौतुनि जो अंग 21,633 थी वियो। कोरोना वायरस जी आकारी शरह 3.34% रही। गडाब में मकीशा दरगाह वेझो ट्रॉलर जो टक्कर लॻण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो। पुलिस पहुची फौती जो मर्द खणाए जिना अस्पताल मुंतक़िल कयो। बावड़ो वेझो लांगो लिंक रोड ते मोटरसाइकिल जो गॾा गाड़ी सां टक्कर हिकु ॼणो फौत। ठटे में ॾाढाई जो शिकार थियल शागिर्द महमूद गंदरो के केस में अहम अख़बराई। जिना अस्पताल कराची जी मेडिकल टीम शुरुआती रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में शागिर्द सां ॾाढाई जी तस्दीक ऐं DNA लाइ जुज़ा हासिल कया विया। लखी गुलाम शाह वेझो ॻोठ कामिल महरवासी ॿ नौजवान मुबैना तौर बाज़ियाब थी घर पहुची विया। वाट्सन में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई। सजावल जूणे जो वेझो ॻोठ ईद बिरोही में सोटन हथां सोट क़तल। सोटन शाहनवाज़ बिरोही खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। ऐं लाड़काणे में माउ पुट सां कावड़ जी राइस कैनाल में टिपो ॾेई छॾियो। शहरनि पुलिस खे इतला ॾेई औरत जी जान बचाए वरिती।